नाज़रीन गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे शमीर अली जमाली की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त 10 ॾींहं अॻु नबीशा थाने के हद ॻोठ शादी खान जखराणीअ में घर अंदर पुरस्कार नमूने फोत थी वियल फयाज़ अली जमाली वारे मामलो सुलझी न सघियो। मक़तूल के वारसनि जो पंहिंजे बिरादरी के माण्हुनि मथां केस दाख़िल कराइण वारे फ़ैसिले मुतासिर माण्हुनि खे मुंझाए विधो। अहिड़े अमल ख़िलाफ़ ॻोठ मोहम्मद बख्श जमाली के ॻोठाणनि मोहम्मद सिद्दीक़, रफ़ीक जमाली, इनायत सदाम अली, गुलशेर और बेन मीडिया अड्डो एहतजाज कंदे चयो त 10 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने फोत थी वियल फयाज़ अली जमाली जेको पंहिंजे मौत पाण फोत थियो हुयो उन में असांजो को भी माण्हू मुलविस न आहे। हिननि DIG लाड़काणो, SSB शिकारपुर और बेन वस वारनि खां घुर कई त फोत थी वियल जी शफ़ाफ़ नमूने और ईमानदार ऑफिसर खां इंक्वायरी करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं असांखे क़त्ल के कूड़े केस मां बचायो वञे। नाज़रीन वधीक एहतजाज कंदड़ माण्हुनि सचाई न्यूज़ आॾो एहतजाज कंदे चयो असांजा जेके माइट आहिनि माना पराए चवण ते कहिड़े बि मसइले सां कूड़ा केस करे माना हिननि खे खून में फासायूं। उन जो पोस्टमार्टम बि थियो आहे, उन में बि माना डॉक्टरनि ॼाणायो आहे त हिनजी फितरी मौत थी आहे। SHO नबीशा वगण पंहिंजी इन्वेस्टिगेशन कई आहे, उन बि पंहिंजी रिपोर्ट ॾिनी आहे त इन में कुझु बि न आहे, जांच पड़ताल कई अथई, झेड़ो झगड़ो वग़ैरह कुझु बि न आहे। पोइ बि माना रोज़ कूड़ा केस कंहिं महिल फुर जा केस कनि था, कंहिं महिल खून जा केस कनि था, इंक्वायरी करे 2-3 केसनि में कूड़ा थिया आहिनि, पोइ बि असांजे कढाइणा। असां अपील कयूं था मसलो संगावती तकरार 10-11 सालनि खां हलंदड़ आहे। अली हसन जमाली दुरो ऐं न्याज़ अली उन जो सौट आहे। साईं हीअ पुरस्कार नमूने हिननि जो जेको फौत थी वियो आहे छोकिरो, उहो खामखा असांजे मथां मरण जी कोशिशि कनि था। असां बाला अख़्तियारनि खे माण्हुनि जो चवण ते जेको क़बाइली झगड़ो कराइण चाहींदासीं, IG सिंध, DIG लाड़काणो, SSB शिकारपुर उनखे अपील था कयूं था पिया त हीअ जेके क़बाइली झगड़ा जेके बासर माण्हू असांजे ख़िलाफ़ु कराइणु चाहिनि था। शिकारपुर अॻु में ई क़बाइली झगड़नि जे करे ॿरियो पियो आहे, जेको आहे सो तमामु जेको तकलीफ़ुनि में आहे। उनजे बावजूदि असां बि जेको आहे सो इन क़बाइली झगड़े जे बचण लाइ असांखे बचायो वञे। नुक़सान खां इन खां असीं आला ऑफिसरनि खे गुज़ारिश कयूं था त पूरो असांखे